अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार व बाला मुलू ऐं बेशक इहो यानी कैबतुल्ला एॾा मोह करणु अलबत मुश्किल कमु आहे, मगर जिन खे अलाह हिदायत ॾिनी। बेशक इहो यानी कैबतुल्ला एॾा मोह करणु अलबत मुश्किल आहे, मगर जिन खे अलाह हिदायत ॾे। उहे परहेज़गार जेके ग़ैब ऐं अणॾिठे ते ईमान आणीनि था ऐं नमाज़ क़ाइमु कनि था ऐं जंहिं माल जो खेनि असां मालिक कयो आहे तंहिं मां ख़र्चु कनि था, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ईमान आणीनि था उन जे किताब ते जेको तोते नाज़ुल कयो वियो आहे ऐं उन्हनि किताबनि ते बि जेके तोखां अॻु नाज़ुल कया विया आहिनि ऐं उहे आख़िरत जे ॾींहं ते यकीन रखनि था। उहे ई माण्हू पंहिंजे रब जे तरफ़ां सिधी वाट ते आहिनि ऐं उहे ई कामयाबु आहिनि। बेशक जेके माण्हू काफ़र थिया उन लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे त चाहे खेनि डिॼारी या खेनि न डिॼारी ईमान न आणींदा। ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं त उन्हनि जे लाइ बाग़ आहिनि जिन जे वणनि जे हेठां नहरूं वहनि थियूं। जॾहिं बि खेनि उन जे बाग़नि मां मेवनि जी रोज़ी ॾिनी वेंदी त हीअ उहा ई रोज़ी आहे जेका असांखे अॻु यानी दुनिया में ॾिनी वेंदी हुई, ऐं खेनि रंग ऐं ज़ाइक़े में मुख़्तलिफ़ अहिड़ी रोज़ी ॾिनी वेंदी ऐं संदनि लाइ उते हैज़ निफ़ाज़ ऐं ॿियनि पलीतनि खां पाक ज़ालूं आहिनि ऐं उहे मजने सदाईं रहण वारा आहिनि। सिगोई मके जे मुशरिकनि ऐं मदीने जे यहूदनि मां बेवकूफ़ चवंदा त जंहिं क़िबले ते यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि साथी हुआ उन्हनि खां खेनि कहिड़ी शइ फेरायो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त ओभर ओलह अलाह जा आहिनि जंहिंखे घुरे थो सिधी वाट ॾेखारे थो। ऐं अहिड़ी तरह ऐं उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु तव्हांजे विचोली ऐं भलारी उम्मत कयो जीअं तव्हां माण्हुनि ते शाहिद थियो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते शाहिद थिए ऐं यानी तव्हांखे पाक करे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं क़िबले ते तूं हुएं तंहिंखां कैबतुल्ला ॾांहुं तोखे हिन लाइ फेरायो अथऊं त जीअं जुदा करियूं उन जे शख़्स खे जेको पैरवी करे थो उन खां जेको कुफ़र इर्तिदाद ॾांहुं मोटे थो। ऐं बेशक इहो यानी कैबतुल्ला ॾांहुं मोह करणु अलबत मुश्किल कमु आहे, मगर जिन खे अलाह हिदायत ॾिनी। ऐं अलाह तव्हांजे ईमान यानी पहिरीं क़िबले ॾांहुं तव्हांजे नमाज़ुनि खे ज़ाया कंदड़ न आहे। बेशक अलाह माण्हुनि ते ॾाढो महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। बेशक असां आसमान ॾांहुं तुंहिंजे मुंहुं फेराइण खे ॾिसूं था, पोइ ज़रूरु तुंहिंजे मुंहं खे उन क़िबले ॾांहुं फेराईंदासीं जंहिंखे तूं पसंदि करींदो। पोइ पंहिंजे मुंहं खे मस्जिद हराम जे तरफ़ ॾांहुं फेराए। पोइ जिते बि हुजो पंहिंजा मुंहं मस्जिद हराम ॾांहुं फेरायो। बेशक जिन खे किताब यानी तौरेत ऐं इंजील ॾिनो वियो आहे उहे ॼाणनि था त मस्जिद हराम संदन रब तरफ़ां हक़ ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो आहे, ऐं उहे जेके कम कनि था तिन खां अलाह गाफ़िल न आहे। ऐं जिन माण्हुनि खे किताब यानी तौरेत इंजील ॾिनो वियो आहे जेके खेनि हर क़िस्म जी निशानी ॾींदे त बि उहे तुंहिंजे क़िबले जी पैरवी न कंदा, न ई उहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं संदन क़बीले जी पैरवी कंदड़ आहीं, ऐं न यहूदी ऐं ईसाई हिक ॿिए जे क़िबले जी पैरवी कंदड़ आहिनि। जेकॾहिं पाण वटि इल्मु अचण खां पोइ संदन ख़वाइश जी पैरवी कंदे त तूं बि बेशक उन वक़्तु ज़ालिमनि मां थींदे। जिन माण्हुनि खे असां किताब ॾिनो आहे उहे उनखे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था, ऐं बेशक
उन्हनि मां हिकिड़ी टोली हक़ यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कैबतुल्लाह जे लिकाए थी ऐं ए ॼाणनि था इहो तुंहिंजे रब जे तरफ़ां हक़ आहे पोइ हरगिज़ शक कंदड़नि मां न थी। हर मज़हब वारनि लाइ हिकु क़िबलो आहे जंहिं ॾांहुं उहे मुंहुं कनि था। पोइ नेकिन में अॻिराई करियो तव्हां जिते बि हूंदा अलाह तव्हां सभिनी खे हिसाब लाइ आणींदो। बेशक अलाह हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। ऐं जितां बि ॿाहिरि निकिरे पंहिंजे मुंहं खे मस्जिद हराम जे तरफ़ ॾांहुं फेराए ऐं बेशक इहो ई तुंहिंजे रब तरफ़ां हक़ आहे। ऐं जेकी कुझु तव्हां करियो था तंहिंखां अलाह गाफ़िल न आहे। ऐं जितां बि ॿाहिरि निकिरे पंहिंजे मुंहं खे मस्जिद हराम यानी कैबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ ॾांहुं फेराए ऐं तव्हां जिते बि हुजो पंहिंजा मुंहं उन जे तरफ़ ॾांहुं फेरायो जीअं तव्हां ते बाक़ी हुजत बाक़ी न रहे मगर जिन उन्हनि मां हक़ लिकाइण जो ज़ुल्म कयो पोइ उन्हनि खां न डिॼो ऐं अलाह खां डिॼो जीअं तव्हां ते पंहिंजी नेमत पूरी करे ऐं जीअं तव्हां हिदायत हासिलु करियो जीअं तव्हांजे जिन मां हिकिड़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो तव्हां खे असां जूं आयतूं पढ़ी थो ॿुधाए ऐं तव्हां खे नाफ़रमानी ऐं शिरक खां पाक करे थो तव्हांखे किताब ऐं सुन्नत सेखारे थो तव्हांखे इस्लामी अहकाम सेखारे थो जेको तव्हां न ॼाणंदा हुआ। पोइ अलाह जे अतात नेमत ख़ुशीअ सां यादि करियो त अलाह तव्हांखे आज़माइश में सख़्तीअ में सवाब सां यादि करे ऐं मुंहिंजो अलाह जो शुक्रियो करियो यानी अलाह जी नेमत जी नाशुक्री न करियो। सूरत उलमाए किराम तर्जुमो कयो सूरत अल बकर आयत नंबर 3, 4, 5, 6, 25। सूरत अल बकर आयत नंबर 142, 143, 144, 145, आयत नंबर 144, 147, 148, 149, 150, 151, 152। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आल मुहम्मदिन कम्मा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व आल मुहम्मदिन कम्मा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आल मुहम्मदिन व बारक व सल्लम अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमुर राहिमीन आमीन।